तारीखी जगह आहे सैद खान जो कुबो। ही कुबो 200 साल पुराणो आहे। ही कुबो सैद खान वल्द बरोज़ खान ते ठहियलु आहे। इहो कुबो सैद खान जे मथां मीर महमूद ऐं मीर गुलाम अली खान ठहिरायो हो। छो जो सैद खान मीरनि जे दौर में मीरनि जे हुक्मराननि जी हिफ़ाज़त कंदो हो। जंग जे दौरान जेकॾहिं को दुश्मन जो माण्हू मीर साहिबनि खे वेझो या अॻियां ईंदो हो त हू उनखे गुर्ज़ हणंदो हो। सैद खान लालकानी ऐं शिकारपुर वारी जंग जे दौरान मीर हुक्मराननि जी हिफ़ाज़त कंदे वफ़ात कई। उनखां पोइ मीरनि हिन जी मयत खे लालकानी में अमानत तौरु दफ़न कई ऐं उते कुबो पिणु ठहिरायो, जेको कुबो सैद खान जे नाले सां ज़िले लालकानी में मशहूरु आहे। पर कुझु वक़्त खां पोइ संदसि मयत उतां कढी संदसि अबाणे क़ब्रिस्तान में मौजूदा कुबे में दफ़न कयां। पर वक़्तु गुज़रण सां गॾु हिन कुबे में सैद खान जी क़बर जा निशान पिणु ख़तमु थी चुका आहिनि। कुझु रिवायतनि जे मुताबिक़ हिन कुबे जो कमु नामुकमल थियलु आहे, छो जो जंहिं कारीगर हिन कुबे खे ठाहियो पिए उन जो हिन कुबे खे ठाहिण दौरान इंतकाल थी वियो ऐं इन करे कुबे जो कमु मुकमल न थी सघियो। हिन कुबे जी डिज़ाइन ॾाढी सुहिणी ठहियलु आहे। हिन कुबे जो सॼो कमु चूने ऐं गारे सां थियलु आहे। कुबे जी भित जी मोटाई अटकल 3 फुट आहे। हिन कुबे खे चौदीवारी पिणु ॾिनल हुई, जेका वक़्तु गुज़रण सां गॾु ढही वई आहे ऐं साम्हूं मैदान छॾियलु हो जंहिं में माण्हू अची वेंदा हुआ। कुबे जे अंदरि हिन वक़्तु 3 क़बरूं मौजूदु आहिनि। हिकु क़बर मुला बख़्श वल्द मोहम्मद बख़्श जी, ॿी रईस बख़्शन खान वल्द मोर खान ऐं 3 मोर खान वल्द बाक़िर खान जी आहे। हिन कुबे जो मथां वारो गुंबज़ खुलियलु हो। कुबे जे अंदरि मेराब ठहियलु आहे जंहिंमें सनियूं सिरूं चूने गारे सां गॾु इस्तेमालु थियलु आहिनि। पर घणो ई वक़्तु गुज़रण सां गॾु हिन कुबे जी हालत तमामु ख़राबु थी वई आहे ऐं हिन वक़्तु किरण जी हालत में आहे। पर कुझु वक़्तु अॻु हिन कुबे जी कुझु मरमत रईस अमीर खान वल्द मोर खान कराई आहे, पर अञा बि हिन खे मरमत जी ज़रूरत आहे। अगरि अंदरि कुझु वक़्त में हिन जी संभाल न थी त हिन जा निशान ॾेई ख़तमु थी वेंदा। शाह साहब फरमाए थो, हो त कजा न हिसाब ऐं त ॾोही आहियां, मेर संदे मन में नाहे को सवाब, जानिब कहिड़ो जवाब ॾींदुसि हर हिकु ॾोह जो।